इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां मुल्क में आम चूंडनि जे ऐलान बाद पूरे मुल्क जहां जूडो में भी PS48 जी इलेक्शन लाइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि पारां फार्म वसूल करे वरिता। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां अॻूणे MP मीर तारक अली खान तालपुर, मीर शारक अली खान तालपुर, मीर शहदाद खान तालपुर फार्म वरिता आहिनि, जॾहिं त GDA पारां अरबाब इनायतुल्लाह, अरबाब इब्राहिम फार्म वसूल कया। ॿिए पासे सैयद शाहजहान शाह, सैयद जानिया शाह बि फार्म वरिता आहिनि। MQM, तहरीक इंसाफ, जमात इस्लामी, अवामी तहरीक, नवाज लीग जे उम्मीदवारनि मसूद वसाण, सालिक वसाण, ताहिर जट, राशिद आराई, रुखसाना अली शेर, गुलनाज अख्तर, आबिद काइम खानी, मजाज काइम खानी, नोमान काइम खानी भी फार्म वसूल करे वरिता आहिनि। यादि रहे त PS48 तालका जूडो ऐं तालका डिगड़ी ते मुश्तमिल आहे। हिते 1985 खां डिगड़ी जो तालपुर ख़ानदान सोभारो थींदो रहियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि 10 भेरा इन सीट ते मीर मोहम्मद हयात खान तालपुर, डॉक्टर जुल्फ़कार तालपुर, मीर तारक अली खान तालपुर कामयाबी माणे चुका आहिनि। वसीम यूसुफ रायमो, इबरत न्यूज़, जूडो।